न्यूज़ में भली कार ख़बरों ने अपडेट के सिलसिले के वधाईंदे जोही मां रिपोर्ट शामिल कंदासीं त जोही लॻोट नंगर खान दायो खोसो जे रहवासियुनि मर्दनि ऐं औरतुनि मौसूम ॿारनि घर में घिरी औरतुनि ऐं मौसूम ॿारनि ते तशद्दुद कंदड़ जवाबदार ड्रिगबाला पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुसम्मात हाजरा, मुसम्मात खैरा, मुसम्मात जियंदी, दाऊद ब्राह्मणी, गुलाम शबीर ब्राह्मणी ॿियनि जी अॻवानी में काछे स्टाफ खां एहतजाजी मुज़ाहिरो करे असिस्टेंट कमिश्नर जोही जे ऑफिस ॾाढो धरणो आयो आहे। उन मौक़े ते मुतासिर औरतुनि मीडिया ॾाढो दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त कुझु वक़्त अॻु मस्जिद जे चंदे जी चोरी जो इल्ज़ाम हणी केस दाख़िल कराया विया, मगर केस पूरो थियण करे गुज़िरियल राति 7 खां वधीक जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी इंसान जा सभई लीका लताड़े सुतल औरतुनि ऐं मौसूम ॿारनि ते तशद्दुद कंदे ॻोठ मां लॾो खणण जो चयो आहे। क़त्ल करण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। हिन चयो त अहिड़े तशद्दुद जे वाक़े ख़िलाफ़ ड्रिगबाला थाणे ते केस दाख़िल करायो आहे, मगर पुलिस बासर जवाबदार सां गिरफ़्तार करण बजाए गरी रिश्वत वठी तहफ़ुज़ ॾिए पई। असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ऐं हिरासा करे रहिया आहिनि। आख़िर में हिननि एसएसपी दादू समेत आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।